असांजा ज़ातनि ते जहिड़ा आहिनि। हे कोहड़ो आहे, हे सूमरो आहे, हे कटो आहे, हे बखराणी आहे, हे खखराणी आहे। हज़रत आदम ज़ात जो कहिड़ो बखराणी हो, मामो हिन जो छो अची छिटा। मूंखे हिकिड़े मुल्ले पुछो त हज़रत आज़म ज़ात जो कहिड़ो हो? मुंहिंजो इंसान हो। छा हुयो? सभई ॻाल्हायो, नथा ॻाल्हायो, ज़ोर सां, बुलंद आवाज़ सां। इंसान। वरी पुछी त हज़रत आदम जो मज़हब कहिड़ो? मुंहिंजो इंसानियत। जमीयत जे मंशूर में लिखियल आहे बिला तफ़रीक़ पूरी इंसानियत जी ख़िदमत। वॾी ज़ात इंसान अथव। लक़द ख़लक़नल इंसान हल तअलल इंसान या अय्युहल इंसान वल अस्र इन्नल इंसान। मिटाई तो जे ॾहनि वेरनि विच में अची विया इंसान। पहिरियों भेरी नफ़्स थी वॾो नादान, ॿियो भेरी शामिल आहे शैतान, टियों भेरी ॿीचो बेहद ना फरमा, चौथों भेरी ॾमण आहे जो समर न हुजे सान, पंजों भेरी तकब्बुर आहे जो ज़ियान करे ईमान, छहों भेरी औरत आहे जो सोबत ज़ाल ज़ियान, सतों भेरी पेट आहे जो नित नित घुरे पियो नाम, अठों भेरी उञ आहे जो पानी लाइ करे परेशान, नाऊं भेरी निंड जंहिंजो गफ़लत में गुज़रान, ॾहों भेरी शहवत जंहिं सॼो मुल्क कयो परेशान। इन्हनि ॾहनि भेरनि विच मां जेको खटे जंग जवान, तंहिंतां सिर बि क़ुर्बान 100 दफ़ा सैयद। पढ़ो पढ़ो, इंसान जी इज़त पढ़ाईअ में आहे। हज़रत आदम मलाइकनि खे छा में मारियो? इबादत में त मलाइक मथे आहे, पर इल्म में मारे वियो। मां कॾहिं आयुसि न वलक़द करमना बनी आदम व हमलनाहुम फिल बर्रि वल बहर। इन आयत ते 2 कलाक तकरी रखंदुसि त इंसान खे इज़त छो मिली। पढ़ो। असांजे बरोचनि जे छोकिरनि खे पढ़ण खां पढ़ो ज़िद कयूं वेठा आहिनि, मिरां त मिरां पर मंड मां किरां। पढ़ो त मंड मां मिले न, पलाल ते मंड मां मिलंदी। नबी साईं जन्नत मां टियों आवाज़ कहिड़ो ॿुधो? जन्नत जे हूरो नबी साईं जी सुन्नत ॾिठी त सहरा पियो चवनि। सुभान अल्लाह जो त जन्नत जे हूरनि जो सहरो ॿुधायो। हमायूं वारनि हूरनि जा सहरा त रोज़ ॿुधंदा आहियो। ज़ाल मुड़ुस मां कमु कढंदी अथव 2 तरीक़नि सां। ॾिस मूंखे केॾो तजुर्बो आहे बि हिकिड़ी। नवाब शाह में मुंहिंजो दोस्त ॿी शादी पियो करे, मां झलियो मांसि ॿी न कर। छो थो करे? जे हिकिड़ी मारींदी त ॿी छॾाईंदी। मुंहिंजो था कर कयईं 4 महीननि खां पोइ रुनो पियो। मुंहिंजो छो रोए थो? चई हिकिड़ी झले थी ॿिए बि कुटे थी।